मुफ्ती साहब गैर मुस्लिम के सलाम करण या उहो सलाम करे तो जवाब ॾियणो जायज़ है। सब का पहिरियां त कंहिं गैर मुस्लिम के सलाम न कजे। सलाम सा मुराद अस्सलामु अलैकुम इहो न कजे जेको शरई सलाम आहे। ऐं जेकॾहिं उहो सलाम तो करे त उनखे वालेकुम अस्सलाम न चइजे बल्कि वालैका सिर्फ चइजे, वालैका जवाब में। ऐं जेकॾहिं कंहिं शख्स के कंहिं गैर मुस्लिम के सलाम करण जी नौबत अची वञे, मजबूरी आहे, त उन वक़्त अस्सलामु अला मन इत्तबअल हुदा ये लफ्ज़ चइजे। छो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं कंहिं गैर मुस्लिम के ख़त जे ज़रिए सां पैगाम मोकिलींदा हुया त उन जे मथों ये लफ्ज़ फरमाईंदा हुया अस्सलामु अला मन इत्तबअल हुदा इहो लफ्ज़ चइजे। बाक़ी मुसलमान आ त उनखे अस्सलामु अलैकुम। ऐं शरीयत में सलाम भी अस्सलामु अलैकुम आ। ॿिया जेके भी सलाम आहिनि उहे हथरादू सलाम आहिनि। शरीयत में जेको सलाम साबित आहे अस्सलामु अलैकुम। बाक़ी ॿिया जेका असांजे इलाके में रवाज आहे, साईं बिस्मिल्लाह सलाम न है, साईं कदमन ते हथ सलाम न है, या अली मदद सलाम न है। नबी साईं खां जेको सलाम साबित आहे सिर्फ़ अस्सलामु अलैकुम, ॿियो सलाम न है।